अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं कराची खां। शहीद सहाफ़ी जान मोहम्मद महर जे क़त्ल वारे वाक़े ऐं जवाबदारनि जे गिरफ़्तारी लाइ कराची जे सचल ॻोठ में सिंध सहाफ़ियुनि जे सॾ ते मुख़्तलिफ़ सियासी समाजी तंज़ीमनि तरफ़ां ॿांह ते कारियूं पटियूं ॿधी एहतिजाजी रैली कढी मुज़ाहिरो करे धरणो हणी क़ातिलनि जे गिरफ़्तारी लाइ सख़्त नारेबाज़ी कई वई। अचो त पाण ॻाल्हाईंदासीं एहतिजाज में शरीक सहाफ़ियुनि सियासी समाजी अॻुवाननि सां त उन्हनि जो छा चवणु आहे। जी साईं। खास करे इलेक्ट्रॉनिक मीडिया जा जेके बहादुर साथी आहिनि उन्हनि वॾेरनि खे उन्हनि मीरनि खे उन्हनि पीरनि खे वाक़ो कंदा आहिनि। जेके कब्ज़ागी हूंदा आहिनि, जेके नंढनि मासूम ॿारनि सां नियाणियुनि सां ज़्यादतियूं कंदा आहिनि, उन्हनि जे लाइ ही मैदान अमल थियो। पोइ उन्हनि खे ज़ाती दुश्मनी ॼाणाए करे गाड़ेलनि जे हथां उनजे माइटनि जे हथां कंहिंजे हथां शहीद कराए उहो पलान कयो आहे। छो त तव्हांखे ख़बर हूंदी त को बि पीर को बि वॾेरो उनजे ख़िलाफ़ को मैदान अमल ते ईंदो आहे त उहो उनखे अख में रखंदो आहे, उनजे लाइ हथ में डंडो हूंदो आहे। उहो तेसि ताईं हुनजे पुठियां हूंदो आहे जेसि ताईं उहे मामला थधा थियनि पोइ उहो साफ़ी बहादुर साफ़ियुनि खे उहे मारे छॾींदा आहिनि। त माना असांखे का ॻाल्हि न अचे, पर असां चऊं था त जिन बि इहो वाक़ियो कयो आहे, जेके बि दहशतगर्दी कई आहे, जान मोहम्मद महर बहादुर सिपाही हो, उन जे क़ातिलनि खे गिरफ़्तार करे सख़्त खां सख़्त सज़ा ॾिनी। लॾो उहे माण्हू उहे सहाफ़ी जेके उन पंहिंजे इलाइक़नि में संगीन क़िस्म जे मसइलनि खे उजागर कनि था ऐं धाड़ियल कल्चर खे या जेको आहे सो तव्हांजो ज़ुल्म खे जेको आहे सो उनखे फेस कनि था। त महर साहिबु उन्हनि मां हिकिड़ो सहाफ़ी हुयो ऐं उनजो क़त्ल हक़ीक़त में हिकिड़ो सहाफ़ती दुनिया में हिकिड़ो वॾो क़त्ल आहे। ऐं हुन न सिर्फ़ु सकर ऐं तव्हांजे परगणे जे मसइलनि खे जेको आहे सो उजागर कयो, पर पूरे सिंध जे मसइलनि खे जेको आहे सो आॾो आंदो। सिंध जी माना तारीख़ में माना वॾनि साफ़ियुनि खे हमेशह क़त्ल करायो थो वञे ऐं इहे असल जेका आहे इंतिज़ामिया उनजी ज़िम्मेवार आहे। असां उन जे इंतिज़ामिया जे ख़िलाफ़ जेको आवाज़ उथारियूं था त जेको आहे सो जेका आला जेके चीफ जस्टिस ऐं सुप्रीम कोर्ट आहिनि उहे उनखे नोटिस वठनि ऐं क़ातिलनि खे गिरफ़्तार बि कनि ऐं उन्हनि खे सरेआम रोड ते जेको आहे फांसी ॾिनी वञे। शहीद जान मोहम्मद महर जो जेको क़त्ल आहे उहो शऊर जो क़त्ल आहे। हिन खां हिकु हफ़्तो अॻु असगर खंड खे क़त्ल कयो वियो। हिकु हफ़्ते में जेको आहे सकर जे शहर में विच शहर में गोलियूं हणी ऐं जेको आहे असांजे सहाफ़ी खे जेको इंतिहाई सीनियर सहाफ़ी हुयो उनखे जेको आहे ज़ात बिरादरी जे नाले ते ज़ाती दुश्मनी नाले ते उनखे क़त्ल कयो वियो आहे। शऊर जो क़त्ल आहे ऐं हिननि हिकिड़ी रिवायत क़ाइमु कई आहे त हाणे कंहिं बि सहाफ़ी खे क़त्ल करे ऐं उनखे इहो ॼाणायो वञे त बाबा हे ज़ाती दुश्मनी हुई, हिन में मारिजी वियो, माइटनि सां हुई या ॿियनि सां हुई, त असीं सम्झूं था त इहा जेकी वॾेराशाही जेको आहे जागीरदारी निज़ाम जेको आहे जेको सिस्टम आहे करप्ट, उनजे ख़िलाफ़ु जेको सहाफ़ी जेको कलम धणी पंहिंजो कलम खणे थो उन कलम खे ख़ामोश करण लाइ इहा गहरी साज़िश आहे। असीं जेको आहे मलीर जर्नलिस्ट ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां इहो जेको आहे मुतालबो था कयूं त हिन जो जेको आहे बोर्ड जोड़ियो वञे ऐं बोर्ड जोड़ण खां पोइ हिन जी शफ़ाफ़ जांच करे जेके असल हथ आहिनि उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं सज़ा ॾिनी वञे। जान मोहम्मद महर जी का ज़ाती दुश्मनी न हुई, हुन सॼी सिंध जो हिकिड़ो कास हुयो, आवाज़ हुयो मज़लूम माण्हुनि जे लाइ। माज़ीअ में जॾहिं बि झेड़ा थिया आहिनि त उन्हनि में कंहिं नंढे माण्हुनि खे क़त्ल कयो वेंदो, कंहिं ॿिए खे क़त्ल कयो वेंदो, पर अॼु हिकिड़ी सोची सम्झी साज़िश तहत मौजूदा सूरत हाल में जेको आहे त मेन माण्हुनि खे टारगेट कयो थो वञे। जीअं अजमल सावंत आहे, उनखां पोइ जान मोहम्मद महर आहे, ॿियो सीनियर सहाफ़ी खंड हुयो जंहिंखे हिकु हफ़्तो अॻु में क़त्ल कयो वियो। इन अमल जी जेतिरी बि मज़म्मत कजे उहा घटि आहे। सिंध जे अरड़े सहाफ़ी जान मोहम्मद जो क़त्ल जेको आहे सो पूरे ॼण सहाफ़त जो क़त्ल आहे ऐं कलम धड़ियुनि जो क़त्ल आहे ऐं अहिड़ियूं वारदातूं बंदि थियणु घुरिजनि ऐं जर्नल इन्वेस्टिगेशन टीम जोड़ी वञे ऐं या अदालती कमीशन जोड़ी वञे, इन जी इम्पार्शल इंक्वायरी कराई वञे त जेके बि इन में हथ मुलविस आहिनि उनखे कैफ़र किरदार पहुचायो वञे जीअं अॻिते अहिड़ा वाक़िया न थी सघनि। जान मोहम्मद महर शहीद हिकु दिलेर साफ़ी हो जीअं हमेशह सिंध जे लाइ सिंधी माण्हू जे लाइ हमेशह हिकु आवाज़ खई आहे। अॼु उनजी सज़ा उनखे शहीद बेदर्दी सां उनखे शहीद कयो वियो
असां उनजी परज़ोर मज़म्मत था करियूं। असांजो मुतालबो आहे कि GIT कमेटी बणिजे ताकि जान मोहन महर सां इंसाफ़ थिए। बाक़ाइदा जीअं अव्हांखे ख़बर आहे असां सां असांजे सिंध जे माण्हू सां हज़ारों अहिड़ियूं फाइलूं जो अल्दिया अंदरि हिन वक़्तु मौजूदु आहिनि, अॼु तक उनखे इंसाफ़ कोन मिलियो आहे। असांजी कोशिशि इहा ई रहंदी जान मोहन महर असांजो शहीद साफ़ी उनखे जल्द अज जल्द इंसाफ़ मिले। असीं पुरज़ोर मुतालबो था कयूं सिंध गवर्नमेंट खां त जान मोहन महर जेको क़त्ल आहे उहो शऊर जो क़त्ल आहे, सियासी शऊर जो ऐं सहाफ़ती शऊर जो क़त्ल आहे ऐं बेगुनाह हुनखे मारियो वियो आहे ऐं हुन असुल कातिलनि खे फौरी तौरु गिरफ़्तार कयो वञे, न त ही सॼी इतिजाज जो दाइरो सॼी सिंध में अञा वसी कयो वेंदो, असुल कातिलनि खे गिरफ़्तार कयो वञे। सिंध गवर्नमेंट ते ऐं उन सां लाॻापियल जेके इदारा आहिनि शहीद जान मोहम्मद महर जे खून खे लोहण जी मुख़्तलिफ़ तरीक़नि सां कोशिशि कनि पिया। मुख़्तलिफ़ तरीक़ा अहिड़ा आहिनि त कॾहिं उनजे जेको आहे त अहिड़ा क़िस्म जा माण्हू आणनि था जिन जो उन सां को उते सरोकार ई न आहे। असीं आला हिकाम खे ऐं सिंध गवर्नमेंट सां गॾु जेके उतां जे DIG आहे उनखे तब्दील करण जी पुरज़ोर मरम्मत कयूं था त उनखे तब्दील कयो वञे, SSP सखर खे तब्दील कयो वञे, उते नओं जेको आहे SSP मुक़ररु कयो वञे जंहिंजे हेड ओवर जेको आहे त शहीद जान मोहम्मद जो केस कयो वञे त उनखे सही तरीक़े सां उनजी जेको आहे त जांच पड़ताल करे सघे। जान मोहम्मद महर जो वाक़ियो कोन्हे, इन खां अॻु में शाहिद सूमरो कंदकोट में सरदारी निज़ाम जे तहत केटिन जो उहो बि सुठो बहादुर रिपोर्टर उन्हीं खे क़त्ल कयूं, उन्हीं खां पोइ अमीर बख्श बिरोही शिकारपुर में क़त्ल कयूं। ही जेका जान मोहम्मद महर जी साॻी सरदारी निज़ाम जी कड़ी आहे। असीं मुतालबो था कयूं त असांजा जेके नडर बहादुर सहाफ़ी आहिनि उन्हनि खे इन साज़िश जे तहत हमेशह क़त्ल कंदा रहिया आहिनि ऐं उन्हनि कातिलनि खे इहा ख़बर आहे असांजो जेको आहे निज़ाम आहे उहो बिल्कुलु उन्हनि खे कुझु न करे सघंदो। सरदारी निज़ाम जी कड़ी आई आहे। असां घुर था कयूं सिंध जा जेके बि धोरियूं घुर था कयूं त इन्हनि कातिलनि खे न सिर्फ़ु गिरफ़्तार कयो वञे ऐं इन्हनि खे कैफ़र किरदार ताईं पहुचायो वञे। सच जो कलम कॾहिं झुकियो न आहे, न झुकंदो न झुकियो आहे। हुनजी सचाई आहे, तंहिंजे कलम खे हुननि जेको ख़तमु कयो आहे पर कॾहिं बि ख़तमु न थींदो। असां उमेद था रखूं त हुनजो कलम, हुनजी लिखत, हुनजो सोशल कमु त हयात ज़िंदा रहंदो ऐं हमेशह असांखे यादि रहंदो आहे। इहो सरासर जेको आहे सो ग़लति आहे। इहो कलम खे जेको आहे सो हिननि जेको आहे सो ख़तमु करण जी कोशिशि कई आहे ऐं उनजी जेका इंक्वायरी कराई थी वञे उहा उन ते असांखे भरोसो न आहे ऐं असां जेको आहे सो आला अमलदारनि खां इहो अपील कंदासीं त इन्हनि जी इंक्वायरी जेका आहे शफ़ाफ़ कराई वञे।